तो आउं यहाँ जमील शरयमी ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब जो चैनल। दोस्तों अॼु इन वीडियो में पाण अनबॉक्सिंग कंदासीं हिकु ट्राईपोड जी। हिन वीडियो में मां तव्हांखे फुल अनबॉक्सिंग करे ॾेखारींदुमि हिन ट्राईपोड जी। तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त हिन जी कीमत केतिरी आहे। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे लाज़मी हणंदा। त दोस्तों जीअं असां हिन जो दॿो ओपन कंदासीं त कुझु हिन तरह जो हूंदो ऐं हिन में ये भी गॾु आहे जंहिंमें मोबाइल फसाइबी। हिन जो कवर आहे, ये मूं ॿाहिरि रखां थो मां। उन खां बाद में दोस्तों हे जेको आहे असांजो ट्राईपोड आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिन खे असां हिते हीअं करे ओपन कंदासीं ऐं हिन जा हे सॼा जेके बटन्स आहिनि उहे हेठि करे छॾींदासीं। त दोस्तों असां हिन खे खोले रहिया आहियूं। मुकमल तरह असां हिन खे ईअं बंदि कंदासीं त हिते मज़बूत थी वेंदो। हिते दोस्तों मां खोले रहियो आहियां, तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं हिन खे ओपन करे लॉक खे असां ओपन करे लॉक जीअं ओपन थी वेंदो त असां हिन खे ऑफ कंदासीं लॉक खे। हाणे दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन खे असां रखंदासीं हिते। दोस्तों असां हिन खे हिते रखंदासीं ऐं हे जेको तव्हां बुल्ट ॾिसी रहिया आहियो हिन में हिन जो हे हिसो फासाईंदासीं। हिते मां करे थोड़ा तो दोस्तों हिन खे असां सिधो कंदासीं। हिन खे जेकॾहिं अञा बि असां मथे करणु चाहियूं हितां हिन जो ऑप्शन आहे मथे करण जो, करे था वठूं मथे। हे ॾिसी रहिया आहियो दोस्तों, हे हाणे मथे थी वियो ऐं हिन खे हिते वरी लॉक करे छॾींदुमि था। त हाणे दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो ही ट्राईपोड जेको आहे बिल्कुलु तयारु थी चुको आहे। ऐं हिते असां पंहिंजी मोबाइल अटैच करे छॾींदासीं। कुझु हिन तरह मोबाइल के अटैच कर छॾींदासीं। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त लाज़मी असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाज़मी हिन वीडियो खे लाइक कंदा। मूंखे ॾींदा इजाज़त। मामला थो तव्हां अॻे वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान जी बाज़ार में हिन ट्राईपोड जी क़ीमत आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तानी 700 रुपया।